मटियारी SUP जे सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंध हुकूमत पंहिंजो फ़र्ज़ सही तरीक़े सां नथी निभाए। सिंध जो ज़मीनूं, सिंध जा वसीला, सिंध जा जबल खपाए रही आहे। मटियारी में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह जो चवणु हुयो त जेकॾहिं सिंध हुकूमत ज़मीन जे अलाटमेंट न करे त कंहिंखे बि ताक़त न आहे जो सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ा करे, पर सिंध हुकूमत कारोबार करे रही आहे। क़ौमी मसइलनि जो दिफ़ा हरगिज़ न पियो कयो वञे। हुन चयो त सिंध अंदरि बदमनी जी बाहि भरियल आहे। मंशा जो कारोबार उरूज ते आहे। सिंध जे तालीम तबाही, अस्पतालूं सिहत जी सहूलियत ॾियण खां क़ासिर आहिनि। सैयद ज़ैन शाह चयो त नवां कैनाल कढी सिंध खे सुकाइण जो प्रोग्राम रथियो वियो आहे। जंहिं 1 करोड़ खां वधीक ज़रई ज़मीन 3 कैनालनि ते आबाद थी आहे त उन तां 1 कैनाल जेतिरो पाणी खसियो पियो वञे। संदसि चवणु हुयो त 1991 वारे ठाह वारे क़ानून खे लताड़ियो वियो आहे। उन खां अॻु बि कैनाल ऐं डैम ठाहिण जी कोशिशूं कई वयूं हुयूं। SUP सदर सैयद ज़ैन शाह वधीक चयो त सिंध जी ज़मीन, सामूंडी पटियुनि, ॿेटनि ऐं सिंध दरिया जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था, जंहिं लाइ असां पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।